बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम हिकिड़ो सादो जुमिलो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं लेट इट गो, छॾेसि ख़ैरु आहे, थींदो रहंदो आहे। ईअं इहो जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगीअ में रिपीट कंदा आहियूं, दोहराईंदा आहियूं या वर्जाईंदा आहियूं त छॾेसि ख़ैरु आहे, त उन खां पोइ मां जेको सम्झां थो त असांजी ज़िंदगी में आसानियूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि या उनजा असांखे फ़ाइदा बि पवंदा आहिनि। छा लेट इट गो। दुनिया में वधि में वधि बदनसीब माण्हू उहो आहे जंहिंखे ताक़त आहे ऐं ताक़त हूंदे ॿिया माण्हू हुनजे ख़ौफ़ में इज़त था कनि। जेकॾहिं को माण्हू ऑफिसर आहे ऐं उन जा जेके कलीग्स आहिनि उहे इन ख़ौफ़ में हुन खां डिॼनि था, हुन सां सही नमूने सां नथा ॻाल्हाइनि त मता एक्सप्लेनेशन कॉल ॾिए, शोकाज़ नोटिस ॾिए या असांखे ॿी का सज़ा ॾिए त उन माण्हूअ खां वधीक को बदनसीब न आहे। छो जो हू ताक़त जे हूंदे, सभु कुझु सघ हूंदे बि उहो माण्हुनि जूं दुआऊं नथो वठी सघे ऐं उन माण्हूअ लाइ बसि रुॻो ईअं ई चइजे त लेट इट गो, छॾेसि ख़ैरु आहे। छो जो हू पंहिंजे लाइ रुसवाईअ खे क़रीब करे रहियो आहे ऐं ख़ुशियुनि खे परे करे रहियो आहे। हिकु भेरे सुकरात रस्ते सां वञे पियो त कुझु माण्हू कचहरी पिया कनि त हिकिड़े माण्हू रड़ करे सुकरात खे गार ॾिनी ऐं गंदु ॾिनो त सुकरात उनखे ॿुधो अणॿुधो करे अॻिते हलंदो वियो। जॾहिं थोरो अॻिते वियो त हुन माण्हू वरी ॿीहर सुकरात खे ॻाल्हायो त जेको ॿियो माण्हू साम्हूं अचे पियो त उन सुकरात खे चयो त हू फलाणो तोखे गारियूं थो ॾिए। त हुन सुकरात मुस्कुराए चयो त हीउ जेको चई रहियो आहे मां उहो आहियां ई कोन, त मां हिन जी ॻाल्हि दिलि में छो खणां। त ओॾीमहिल बि चवणु घुरिजे लेट इट गो। जेकॾहिं को माण्हू तव्हां ते तंज़ करे थो, तव्हां ते टोक करे थो, तव्हां सां बदिख़लाक़ी करे थो त उनखे बसि ईअं ई चइजेसि त लेट इट गो। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त असां माण्हुनि सां वेहंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं या उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त हू मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। जेकॾहिं अहिड़ी डिस्टर्बेंस थिए त तव्हां पहिरियों त उन माण्हूअ खे जेका बि ॻाल्हि ॿुधाइणी आहे तेसि ताईं चुप कयो जेसि ताईं हू फ़ोन ते ॻाल्हाए वञे ऐं उनखां पोइ चयोसि त जेका मुंहिंजी ॻाल्हि हुई तुंहिंजे इन फ़ोन वारीअ खां वधीक अहमियत वारी हुई। जेकॾहिं पोइ बि हू साॻी हरकत करे पियो त उनखे बि चइजे लेट इट गो, हलंदो थी, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं ई करें थो पियो ऐं तुंहिंजो असांजो रस्तो अलॻि आहे। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो त असां माण्हुनि सां हथु मिलाईंदा आहियूं। जॾहिं हुन सां हथु मिलाईंदा आहियूं त हू रुॻो आङुर जी चोटी मिलाईंदा आहिनि, जेका ही टिप्स हूंदियूं आहिनि आङुर जूं, ऐं वॾाई ऐं गुरूर में उहे हथु एतिरो मिलाईंदा आहिनि ऐं सही नमूने सां माण्हू सां हैंडशेक न कंदा आहिनि। पोइ उन्हनि माण्हुनि लाइ बसि रुॻो ईअं ई चइजे त लेट इट गो, छॾे ॾियोनि। को न को उन्हनि सां अहिड़ो माण्हू हूंदो जेको उन्हनि खे हिदायत कंदो या उन्हनि खे सम्झाईंदो ऐं इहे आदतूं माण्हूअ खे ख़तमु करणु घुरिजनि। हाणे लेट इट गो जा घणा ई फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं तव्हां चओ त ख़ैरु आहे, दरगुज़र आहे, जेकॾहिं तव्हां को घटि वधि ॻाल्हाए थो, छॾियोसि ख़ैरु आहे ऐं पंहिंजो रस्तो वठंदा अॻिते हलंदा हलो, तव्हांजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। जेकॾहिं तव्हांजे माण्हू को कम्यूनिकेशन कयो था पिया ऐं हू मिसबिहेव थो करे पियो, उनखे बि दिलि ई दिलि में चओ ख़ैरु आहे, छॾियोसि, त तव्हांजो उहो ॾींहुं छा पूरी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी। पाण में मैनर्स आणियो, पाण में इख़लाक़ आणियो ऐं पाण में उहे तरक़ीबूं आणियो या उहे शयूं आणियो जेके माण्हूअ खे सुठे इख़लाक़ ॾांहुं वठी वञनि थियूं। वरना त तव्हां में उहा इंसानियत जेका असां चवंदा आहियूं उहा कॾहिं बि नथी अची सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।